ज़िंदगी जे सफ़र में हुनखे किथे बि को अहिड़ो दर्ज़ी मिली न सघियो जेको संस दिल जा दर्द सिबे हा, पर हुन जॾहिं दिल जे दर्दनि खे आवाज़ में ओते गुलाबनि जहिड़ा गीत ॾिना तॾहिं हू आशिक़नि जो अमुल आवाज़ बणिजी वियो। हू जेको यकतारे चपड़ी जे बेताज बादशाह जलाल चांडी जो शागिर्द हुअण बावजूदु यकतारे चपड़ी जो निमाणो आशिक़ थी उभरियो ऐं इश्क जे राहनि में आवाज़ जो जादू जगाए ईअं अलूप थी वियो जीअं रात जी सांत में आसमान में बीठल चमकंदड़ तारा टुटी पंहिंजो वजूद वञाए वेंदा आहिनि। जंहिंखे पाण अॼु बि उर्स चांडियो जे नाले सां सुञाणूं था, भरपूर जवानी में 48 सालनि जी जमार माणे असां खां विछड़ी वियो। उर्स चांडियो जंहिंजे भागनि में जलाल चांडे जी शागिर्दी आई, उन उर्स चांडे शुरूआत में पंहिंजे मामे उस्ताद पुनल ख़ान खां राग जी सिख्या वरिती। लोक फनकार मोहम्मद उर्स चांडे जूं केतिरियूं ऑडियो ऐं वीडियो केस्टूं पिणु मौजूदु आहिनि। हुन सिंध तोड़े परॾेह में यकतारे चपड़ी सां कलाम ॻाए भरपूर मञता माणी। हुन 1970 धारे अर्ज़ मोहम्मद चांडियो जे घर में जनमु वरितो। संस 2 शादियूं थियल हुयूं। हिकु घरवारी पंहिंजे वेझी अज़ीज़ ऐं ॿी पंजाब वासण जंहिंसां हुन पसंदि जो परिणो कयो हो। ॿिन्ही मां खेसि 5 पुटनि ऐं 8 धीअरनि जो औलाद थियो। गाजी खुआवड़ तालुके सां तालुक़ु रखंदड़ मोहम्मद उर्स चांडे केतिराई साल पत्थरनि जे शहर जामशोरे में गुज़ारिया। हुन ख़ानदानी तकरारनि खे बि मुंहुं ॾिनो। ज़िंदगी जे ॾुखियनि घड़ियुनि में बि फ़न सां लाॻापियल रहियो। हू जॾहिं बि ॻाईंदो हो फ़क़्ति दिलि जो दर्द ॻाईंदो हो। ज़िंदगी जे सफ़र में हुनखे इहा शिकायत रही त आख़िर एॾा दर्द छो आहिनि, ऐं महबूब खे हुन आख़िरी घड़ियुनि ताईं इहो बि चयो थे त तो एॾा दर्द छो ॾिना आहिनि। तो दर्द ॾिना त विधान में तुंहिंजी जुदाई जो दुख ॾाढो आहे। तो दर्द ॾिना त विधान में तुंहिंजी जुदाई जो दुख ॾाढो आहे। मुंहिंजे मुंहुं वेही सॼी राति रुनम तुंहिंजी जुदाई जो दुख ॾाढो आहे। तो दर्द ॾिना त विधान में तुंहिंजी जुदाई जो हुन जे राग जो महवर शहरनि जो उहे जरकंदड़ जवानियूं न हुयूं जेके माया जी मोह में प्रीत जी रीत मटाईंदियूं आहिनि। हुन जे राग जो महवर उहा सादगी हुई जंहिंमें नूरी जी निमाणाई हूंदी आहे, जंहिंमें प्यार जी पाकाई हूंदी आहे, जंहिंमें ॻाल्हियुनि जा उहे ॻोठ हूंदा आहिनि जिन जे सैर मां को बि निकिरी नाहे सघंदो। हुन जे गीतनि में सांझी जो ज़िक्र हो। हुन जे गीतनि में ॾुख हुआ ऐं दिलि जा उहे दर्द हुआ जेके को हसास शाइर या हसास रागी ॿुधाए सघंदो आहे। नाला खोड़ कया मूडन जा जान अञा मुझे नथी छुटे सदे दिल ते जान जो नालो आयो ही लुड़कम जा पो केरू गे पक सोने जानी सारियो वा जेको मूंखे ॾाढो प्यारो वा जुड़ो लही तो सांझी ते मुंहिंजो हिजकी घाम कढियो थी छॾे पक सोने मां तूं सारियो वा जेको मूंखे ॾाढो प्यारो वा पक सोने जानी सारियो वा जेको मूंखे ॾाढो प्यारो वा।
जे गीतन में महबूबन वटां मिलियल ॾुखनि जो ज़िक्र हो, हुन वटि दिलि जा दर्द हुआ ऐं हुन उहे गीतनि जी सूरत में असांखे ॿुधाया थे। हुन जीअण थे चाहियो, बीमारियुनि सां झेड़ींदे झेड़ींदे जॾहिं थकी पियो ऐं पोइ संसार रूह जो पखी परवाज़ थियो। 7 मई 2018 ते विछड़ी वियल मोहम्मद उर्स चांडियो जीअण जा जतन कया। ॼण वेंदे वेंदे हू महबूब खे इहा मयार ॾेई वियो त कुझु दर्द कुझु तूं दिला सां बि ॾिया त जानी ॿटे ॾींहं अञा थी पवां, त जानी ॿटे ॾींहं अञा थी पवां। थोरो घणो जे मूं ते हथ रखिया त जानी ॿटे ॾींहं अञा थी पवां, त जानी ॿटे ॾींहं